आगाह कयो के रोड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार नौजवान आसिफ अली खोसो खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद लाश रोड ते उछलाए फरार थी विया आहिनि। वाक़िआ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त रोड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार नौजवान आसिफ अली खोसो खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद लाश रोड ते उछलाए विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त रोड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार नौजवान आसिफ अली खोसो खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद लाश रोड ते उछलाए फरार थी विया आहिनि। अपडेट कयूं पिया। रोड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। जवाबदार नौजवान आसिफ अली खोसो खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद लाश फिटो करे फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। रोहिड़ी मां करीम बख्श जतोई खां। करीम बख्श जतोई, छा तफ़सील आहिनि? करीम बख्श आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? करीम बख्श आवाज़ अचे पियो? नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं त रोहिड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे करीम बख्श जतोई सां। जी करीम बख्श, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रोड़ी वेझो दुबर थाणे जे हद में जेको नामन हथियारबंदनि जेको आसिफ नौजवान 3 साल 2-3 सालनि जे नौजवान जेको आहे आसिफ अली खोसे खे जेको आहे बेदर्दी सां क़त्ल करे जेको आहे खंगरा रोड ते जेको आहे फिटो करे जॾहिं त संदसि इलाइक़े पासे ॾिसी करे जेको आहे इंसानी हमदर्दी ख़ातिर खोटी जो लाश जेको आहे रोड़ी तालका अस्पताल आंदो जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि वारे कयो वेंदो। मां तव्हांखे इहो वधीक ॿुधाईंदो हलां त आख़िर इतलाह ताईं वाक़े जे कारण जी ख़बर न आहे पइजी सघी कि वाक़ियो इहो कीअं पेश आयो, न वरी वाक़े जो कोई केस दाख़िल थी सघियो आहे, न वरी कोई जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। ठीकु आहे करीम बख्श, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।